فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا اليهود والنصارى أولياء بعضهم أولياء بعض ومن يتولهم منكم فإنه منهم إن الله لا يهدي القوم الظالمين. فترى الذين في قلوبهم مرض يسارعون فيهم يقولون نخشى أن تصيبنا دائرة فعسى الله أن يأتي بالفتح أو أمر من عنده فيصبحوا على ما أصروا في أنفسهم نادمين. ويقول الذين آمنوا أهؤلاء الذين أقسموا بالله جهد أيمانهم إنهم لمعكم حبطت أعمالهم فأصبحوا خاسرين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल काफ़ी आयतुनि खां वठी यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे शरारतुनि ख़बासतुनि ऐं नाफ़रमानियुनि जो बयान हली रहियो आहे। उन ई निस्बत खे मद्देनज़र रखंदे अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि में यहूदियुनि ऐं नसरानियुनि खां कंहिं बि क़िस्म जो ताल्लुक़ ऐं दोस्ती रखण खां मना फरमायो आहे ऐं इन्हनि जा घाटा दोस्त यहूदियुनि ऐं नसरानियुनि जा मुनाफ़िक़ ई थी सघनि था ऐं मुनाफ़िक़नि जो अंजाम बुछड़ो ऐं बुरो अॼोकिन आयतुनि जे अंदरि पेशनगोईअ तौर ते ज़िक्र कयो वियो आहे। हिननि आयतुनि जे ख़ुलासे सम्झण खां पहिरियां शान नुज़ूल ऐं थोरो पस मंज़र ज़हन में रखणो पवंदो, पोइ आयतूं आसानी सां सम्झ में अची वेंदियूं। पोइ ही आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं ग़ज़वे उहद लड़ी, जंग उहद, ऐं जंग उहद जो तज़किरो इब्तिदा में गुज़रियो आहे, यकीनन अव्हांखे यादि बि हूंदो। जंग उहद में आर्ज़ी तौर ते शुरूआत में मुसलमाननि खे नुक़सान हो, शिकस्त हुई, ॼण त नाकामी हुई आर्ज़ी तौर ते। पोइ इहा आर्ज़ी शिकस्त ऐं नाकामी ॾिसी करे मुनाफ़िक़ क़िस्म जा जेके माण्हू हुआ, जेके उथंदे खां ई मुसलमाननि सां दिली तौर ते सचा न हुआ, उन्हनि चालाकी कई। हिकिड़नि चयो त मां फलाणे यहूदीअ सां वञी करे दोस्ती यारी थो रखां, मुसलमान हूअं ई जंग उहद में हिन महिल शिकस्त जी अहिड़ी पोज़ीशन ते पहुता आहिनि जो इहे हाणे कामयाबी हिननि जी कोन थी सघंदी। पोइ छो न मां फलाणे यहूदीअ जो पासो वठां, उन सां अलाइक सलाइक शुरू कयां, पोइ सुभाणे उन सां दोस्ती यारी करे उन वटां माल बटोरियां, घणो कुझु मूंखे उतां मिलंदो। छो त फतह त हुननि जी थी थिए ऐं फतह में जंग जे कामयाबीअ में घणो कुझु सामान दुश्मन जो हथु ईंदो आहे। पोइ ईअं फलाणे यहूदीअ जे हवाले थो थियां, उन वटां मूंखे घणो कुझु मिलंदो ऐं मुसलमाननि सां गॾिजंदुसि त मिलंदो बि कुझु कोन, मूंखे हीउ बि पंहिंजो दुश्मन सम्झंदा। इहा चालाकी। कंहिं वरी ॿिए चयो त मां फलाणे नसरानीअ सां वञी गॾिजां थो, हुनजी पनाह थो वठां ऐं हुनखे कुझु उबतूं सुबतूं मुसलमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधाई हुनखे पंहिंजो थो कयां। मुसलमान त हूअं ई जंग हाराइनि था, हुननि जी त जंग हूअं ई खटी पई आहे, पोइ छो न हुननि सां गॾिजी करे हुन मां फ़ाइदो वठां। माना कंहिं अंदरूनी तौर ते मुनाफ़िक़ माण्हू कंहिं यहूदीअ सां त कंहिं नसरानीअ सां वञी करे ताल्लुक़ ॻंढियो त
मुस्लमान हूअं ई हाराइनि था, हू खटंदा, असांखे फ़ाइदो हेॾां पवंदो। पर अलाह तबारक व ताला जो निज़ाम त अजीब हो, रिथ रिथियल हुई। जेका इब्तिदा में जंग उहद मुस्लमाननि जे शिकस्त वारे पासे ते पई वञे, मुस्लमाननि जे नाकामीअ वारे पासे खे पई वठे, उहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इंतिहाई कमाल हिकमत अमलीअ सां वरी उहा जंग उहद मुस्लमाननि फतह कई। जॾहिं फतह थी वई त सभिनी जूं वायूं बताल थी वयूं। यहूदियुनि, नसरानियुनि, मुशरिकनि, मुनाफ़िक़नि सभिनी जो होश उॾामी वियो त हीउ छा थियो, हीअ त जंग हारायूं वेठा, हिन जो त वॾो नुक़सानु थी चुको, हीअ वरी खटनि था। जॾहिं जंग मुस्लमाननि खटी, उन वक़्तु हिननि जा मुंहं ॾही विया। जेके मुनाफ़िक़ मुस्लमाननि जो पासो छॾे यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे पासे में वञी करे लिकनि पिया, पनाह वठनि पिया, दोस्ती यारी कनि पिया, दुनिया जी लालच रखनि पिया, उन्हनि जो बि मुंहुं लही वियो, शर्मसार थिया ऐं मुस्लमाननि खां बि परे थी विया। हाणे मुस्लमाननि खे बि न पिया चई सघनि त असां तव्हांजा साथी आहियूं, बाबा तव्हां त हुननि सां गॾु बीठा हो, तव्हां त होॾे हलिया विया हो, तव्हां त असांखे शिकस्त ख़ौर सम्झी करे छॾे विया हो, नाकाम सम्झी करे होॾे हलिया विया हो, हाणे तव्हां सां असांजो तालुक न आहे। पोइ हू शर्मसार बि रहिया। अञा अॻिते हलंदे हलंदे कुझु वक़्त खां पोइ जॾहिं मक्को फतह थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकमत अमली मके फतह करण में अहिड़ी हुई जो खून रेज़ी बि न थिए, जंग बि खटी वञूं। इन हिकमत अमलीअ सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कामयाबी हासिल कई। पोइ त इहे यहूदी ऐं नसरानी जंहिंजे पासे में वञी करे मुनाफ़िक़ लिकिया, उहे शिकस्त खाई करे अहिड़ा सुञा वञी थिया जो उन्हनि जो माल, उन्हनि जी दौलत सभु कुझु लुटिजी जंग फतह मके में ख़तम थी वई। अहिड़ी तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पलटो फेरायो, मको फतह थी वियो। जो इहे जंगुनि में यहूदियुनि ऐं नसराननि खे नुक़सानु जेको पियो, फतह मके वारे टाइम ते नुमायां तौर ते माना उन्हनि जी मिसकीनी मोहताजी नज़र अचणु लॻी। पोइ हाणे जेके मुनाफ़िक़ उन्हनि जे पासे में लिकिया हुआ वञी, उहे त ॾाढा शर्मसार थिया त असां हिननि खे मालदार दौलतमंद सम्झी करे हिननि जे पासे मथे लिकिया हुआसीं, यार हे त पाण हाणे सफ़ा मिसकीन मोहताज थी विया ऐं असां दौलत जे करे हिननि जे पोयां पिया हुआसीं, हिननि भागनि वटां त उहा दौलत ई वई, शोहरत मशहूरी, हिननि जी इज़त वक़ार जेको पैसे में हो, पैसो ई वियो त दौलत बि वई, इज़त बि वई, सभु शइ वई हली। हाणे छा कजे? हाणे अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक जे हिननि आयतुनि जे ज़रिए मुस्लमाननि खे ॿुधाए थो त इहे अॻिते हली करे शर्मसार थींदा, ॾाढो हिननि जो मुंहुं लथल हूंदो, ॾिसण वटां हूंदो। तंहिंजे करे तव्हां हिननि मुनाफ़िक़नि जे चाल खे ॾिसी करे तव्हां कॾहिं दिलि शिकस्त न थिजो। अल्लाह ताला हिननि आयतुनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जी तसली ॾिनी आहे ऐं मुनाफ़िक़नि जे नाकामीअ जी पेशनगोई ॾिनी आहे। अल्लाह तबारक व ताला तवजो कजो, अल्लाह ताला छा थो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया, ए ईमान वारो यहूदियुनि ऐं नसराननि खे पंहिंजो दोस्त करे कॾहिं बि न वठिजो, कॾहिं बि हुन सां दोस्ती न रखिजो। बाज़ुहुम औलिया बाज़, इहे पाण में हिक ॿिए जा दोस्त आहिनि, तव्हांजा दोस्त कॾहिं बि न थींदा। लफ़्ज़ आयो क़ुर पाक जे अंदरि औलिया, जंहिंजी आम माना उलमा मुफ़स्सिरीन लिखी आहे दोस्ती। दोस्त औलिया लफ़्ज़ जमा हुआ, इन जो वाहिद आहे वली। वलीअ जी माना दोस्त बि ईंदी आहे, वलीअ जी माना मददगार बि ईंदी आहे, वलीअ जी माना मुश्किल वक़्त में कमु अचण वारो बि ईंदी आहे। हाणे हिते सभु मानाऊं जेकॾहिं कबियूं त बि ठहंदियूं। अल्लाह ताला फरमाए थो त मुश्किल वक़्त में यहूदियुनि खे न पुकारियो, इहे तव्हांजे कम जा कोन्हनि, ऐं इन्हनि सां दोस्ती न रखो, मदद बि इन्हनि जी न कयो, इन्हनि खे पंहिंजो मुआविन ऐं मददगार बि न सम्झो। हीअ तव्हांजा मुखालिफ़ आहिनि, उहे पाण में हिक ॿिए जा दोस्त थी सघनि था, मुआविन मददगार थी सघनि था, तव्हांजा न थींदा। पोइ साईं क़ुर्बान वञा तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते, पर पोइ बि असां मां जेकॾहिं को लालची थी करे यहूदियुनि ऐं नसराननि सां दोस्ती रखे त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए, वमन यतवल्लहुम मिनकुम, तव्हां मां जेको पोइ बि असांजे हुकुम जे करण खां पोइ बि जेको दोस्ती रखे थो हिननि सां, नथो मुड़े, हलियो थो वञे हुन सां जुड़े थो, फइन्नहु मिनहुम, पोइ इहो उन्हनि मां आहे।
असांजे चवण खां पोइ बि जेको नथो मुड़े हुननि सां दोस्ती रखे थो यहूदियुनि नसराननि सां फ़इन्नहु मिन्हुम, अल्लाह से फरमाए थो भई उन्हनि मां आहे, उहो तव्हां मां न आहे। इन अल्लाह ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन, अल्लाह तबारक व तआला अहिड़ी ज़ालिम क़ौम खे हिदायत न कंदो आहे। हाणे ज़ाहिर आहे जेको मुस्लमाननि मां भॼी या छिॼी करे यहूदियुनि नसराननि सां मिलियो, अल्लाह से फरमाए थो मुस्लमान कोन्हे, हाणे उहो यहूदी या नसरानी आहे जंहिंसां मिलियो उन्हनि मां आहे। जॾहिं रब तबारक व तआला मुस्लमाननि खां हुनजो तालुक़ कटे छॾियो त पोइ हाणे ज़ाहिर आहे हुननि जे अॻिते हली करे शिकस्त जेका यहूदनि ऐं नसराननि जी थींदी उहा हिननि जी बि शिकस्त लिखबी। अल्लाह ताला फरमाए थो फ़तरल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन, सोना नबी असांजे हुक्म खां पोइ बि जेके फिरी वञनि, भॼी वञनि, इन्हनि सां जुड़ी वञनि, दोस्ती यारी इन्हनि सां रखनि, फ़तरल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन, इन्हनि जे दिलनि में तूं ॾिसंदे त हिकु क़िस्म जो मर्ज़ अथई, मर्ज़। साईं कहिड़ो मर्ज़? युसारिऊन फ़ीहिम, इहे जोड़ी वञी करे यहूदियुनि नसराननि सां दोस्ती रखण सां हर क़िस्म जो ताल्लुक़, हर क़िस्म जूं ॻाल्हियूं, दिली ताल्लुक़ गहरो, हर क़िस्म जो मशवरो, हर क़िस्म जी पंहिंजी ॻाल्हि हुननि सां कनि था, उनखे पंहिंजो सचो था सम्झनि। हथा के बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं इस्लामी अहकामनि ते तबसरो कनि था। मुस्लमान थी करे इस्लाम ज़ाहिर इस्लामी अहकामनि ते अमल करण में पाबंदी त आहे, पोइ हिननि खे पाबंदी जॾहिं नथी वणे, ॾुखी थी लॻे त पोइ इस्लामी अहकामनि ते तबसरो था कनि। तबसरो करे हुननि खे पाण वणाइण ख़ातिर उन्हनि जा थी था वञनि, मुस्लमाननि खे ॻाल्हाइनि था। अल्लाह जी फरमाए थो फ़तरल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन, सोना तो उनमें ॾिसंदे न इन्हनि जे दिलनि में हिकु क़िस्म जो मर्ज़ अथई जो जोड़ी वञी करे उन्हनि में गॾिजनि था, उन्हनि में पवनि था, उन्हनि सां जुड़ी था वञनि, झुकंदा वञी करे, थोरी थोरी ॻाल्हि ते भॻा बीठा आहिनि उन्हनि ॾे। यक़ूलून नख़्शा अन तुसीबना दाइरा, पोइ पुछिजे नथो त अरे तरसो ई कोन था, थोरी का ॻाल्हि सर्दी गर्मी जंग जो अञा तक ऐलान ई कोन थो थिए, भॼी वञी करे पासीरा था थी वञो, बीहो ई कोन था, दॿई कोन था झलियो, बीहो न। जंहिं महिल माल थो मिले गनीमत जो या जंग फतह था कयूं त पोइ असां सां गॾु बीठा हो, जंहिं महिल जंग ते वञण जी ॻाल्हि आहे त पोइ बीहो ई कोन था, भॻा था वञो, पोइ छा था चवनि? यक़ूलून नख़्शा अन तुसीबना दाइरा, अब असां डिॼूं था त असां ते बि न का मुसीबत अचे पए, असां डिॼूं था त को असां ते हादिसो न अचे पेश को। तव्हां सां गॾु हूंदासीं न मुस्लमाननि सां, तव्हां मां रोज़ जंगियूं था कयो, जंग में वरी असांखे न को सटको अची वञे, तंहिं करे असां भॼूं था। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त हू जंग जे सख़्तीअ खां चवनि था त मतां असांखे जंग में सटको न अची वञे या मरी न वञे, मुसीबत न अचे। अच्छा, फ़असल्लाहु अन यअतिय बिल फ़तहि व अम्रिन मिन इंदिही, पोइ ॾिसिजो अन क़रीब अल्लाह ताला फ़तह ॾींदो तव्हांखे मुस्लमाननि खे, ऐं अम्रिन मिन इंदिही या ख़ासि मामिलो फरमाईंदो मुस्लमाननि सां पंहिंजो, फ़युस्बिहू अला मा असर्रू फ़ी अनफुसिहिम, पोइ इन्हनि मुनाफ़िक़नि पंहिंजे दिलनि में जेका लिकियल ख़्यालात जेके हिननि जा मुस्लमाननि जे ख़िलाफ़ दिलनि में रखियल आहिनि न, असल में हू यहूदियुनि नसराननि जा नज़रियाती तौर ते हामी आहे, मुस्लमाननि जा मुख़ालिफ़ आहे, पर मथा चढ़ो मुस्लमाननि सां गॾिजी करे चवंदा हुआ त असां मुस्लमान आहियूं, नमाज़ रोज़े में गॾु गॾु नज़र ईंदा त असां मुस्लमान आहियूं, पर दिली तौर ते हू हुननि जा। अल्लाह जी फरमाए थो फ़युस्बिहू अला मा असर्रू फ़ी अनफुसिहिम, हिननि जे दिलनि में जेके पोशीदा छुपियल ख़्यालात सोचूं फ़िक्र लॻल आहिनि न, थोरो तासो त सही, अहिड़ो सुबुह थींदो जो ई पाण पशेमान थींदा, शर्मसार थींदा, लॼी थींदा। ऐं वाक़ई ईअं थियो जॾहिं जंग ओहद में मुस्लमाननि खे आरज़ी शिकस्त खां पोइ कामयाबी मिली, पहिरियां हिननि जो मुंहुं उते लही वियो, वरी काबतुल्लाह शरीफ़ फतह थियो, फतह मके वारी जंग में हिकमत अमली अहिड़ी हुई जो जंहिंजे पोयां ही यहूदी नसराननि जे पोयां विया हा मुनाफ़िक़, उहे ख़ुदि जंगनि में पीसजी करे पामाल थी विया। पोइ त हिननि जो अञा वधीक वात पटिजी वियो, मुंहुं हिननि जो शर्मसारी जे करे ॾिसण वटां हो। अल्लाह जी फरमायो त फ़युस्बिहू अला मा असर्रू फ़ी अनफुसिहिम नादिमीन, हिननि जे दिलनि में जेके छुपियल ख़्यालात आहिनि न, इन्हनि ख़्यालात जे वजह सां हे कॾहिं ज़रूरु पशेमान थींदा ऐं कॾहिं ज़रूरु हे शर्मसार थींदा। ऐं वाक़ई ईअं थियो। पोइ जॾहिं इहे शर्मसार थी करे मुस्लमाननि जे साम्हूं ईंदा रहिया, मुस्लमान इब्तिदा में त ग़रीब आहे, पर जंगियूं करे जॾहिं कामयाबु थिया, उन्हनि जो रोब ऐं दबदबो जॾहिं दुनिया जे वॾियुनि वॾियुनि ताक़तुनि ते हावी थी वियो, त पोइ मुनाफ़िक़ बि आहिस्ते आहिस्ते मुस्लमाननि जो पासो पिया वठनि। मुस्लमाननि जो पासो जो वठनि पिया त मुस्लमान उन्हनि खे अजीब लफ़्ज़ पिया चवनि,
अल्लाह से फरमाए तो वयक़ूलुल्लज़ीना आमनू मुसलमान चवंदा आहिनि के जॾहिं यहूदी नसरानी नाकाम थींदा मुनाफ़िक़ उन्हनि खां मायूस थी करे मोटंदा मुसलमाननि ले मुसलमान उन्हनि खे छा चवंदा वयक़ूलुल्लज़ीना आमनू अहाउलाइल्लज़ीना क़समू बिल्लाहि जहदा ईमानिहिम अरे हे त उहे आहिनि न जेके कसम खाई करे चवंदा हुआ त असां तव्हां सां गॾु आहियूं इन्नहुम लमाअकुम कसम खणी वॾा वॾा ज़ोर शोर सां कसम क़ुर जा खणी करे अल्लाह जा कसम खणी करे वॾो यकीन ॾियारींदा त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं असां मुस्लमान आहियूं हे उहे आहिनि न काॾे विया जंग उहद महिल काॾे विया फतह मके महिल काॾे मिलिया ॾुखे वक़्त महिल ॾुखे वक़्त में काथे लिकियलु आहे काथे विया काथे छुपिया वञे हे हाउलाइल्लज़ीना क़समू बिल्लाहि जहदा ईमानिहिम इन्नहुम लमाअकुम हे उहे आहिनि जेके कसम खाई करे चवंदा त असां तव्हां सां गॾु अॼु वरी ज़ाहिर थिया आहिनि असां पिणु जंगनि में चुटिजी विया आहियूं तीरनि तलवारनि जा धक ज़रबूं लॻल असां बचा यतीम थी विया घर वारियूं हुयूं असांजा साथी जवान शहीद थी विया इलाही तइदाद हुयो थोरा थी पियासीं असां हिन जे कुझु बि कोन्हे रहड़ ई कोन आई आहे हे त चवंदा असां तव्हां सां गॾु आहियूं किथे लिखियलु आहे जो हिन महिल सफ़ा नवां पना लॻा पिया आहिनि वरी हाणे सुरिया आहिनि असांजे अल्लाह तबारक व तआला फरमायो हबितत अमालुहुम फअस्बहू खासिरीन अमल बि उन्हनि जा इहे अधूरा मथा छड़ा जेके मुस्लमाननि सां गॾिजी कयाऊं सभु उहे बि चट थी वेंदा फअस्बहू खासिरीन वॾे नुक़सान ऐं टोटरे ऐं खसारे में वञी पवंदा हाणे हिननि आयतुनि मां मुस्लमाननि खे तलक़ीन थी करे मिली त बाबा यहूदनि ऐं नसराननि खे कॾहिं बि पंहिंजो दोस्त न सम्झो इहे पाण में हिक ॿिए जा दोस्त थींदा तव्हांजा दोस्त कॾहिं बि न थींदा तव्हां सां सचा कॾहिं बि न थींदा ऐं ॿियो सबक़ इहो मिलियो त मुनाफ़िक़ जेके तव्हां मां वरी बि गॾिजी करे उन्हनि सां वञी मिलनि इहे बि तव्हां मां न आहिनि बसि उन्हनि मां आहिनि पोइ तव्हां थोरा ई थोरा सचा माण्हू हमेशह हर ज़माने में थोरा ई रहंदा आहिनि ठीकु आहे इहा तलक़ीन मिली जेको तव्हां मां फिरी वञे उहो बि यहूदी नसरानी सम्झो बसि मुनाफ़िक़ आहे उहो छॾियोसि उहो उन्हनि जो आहे हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पैदा थियो गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला त फरमायो आहे त बाबा यहूदनि ऐं नसराननि सां कंहिं बि क़िस्म जी दोस्ती न रखो सम्झण लाइ सुवालु पैदा थियो साईं दोस्ती नथा रखूं पर असांजे पाड़े में रहनि था असांजे पाड़े में रहनि था असांजे मुल्क में रहनि था या चलो असांखे इस्लामी हुकूमत क़ाइमु कईसीं मुसलमाननि पंहिंजो इस्लामी मुल्क ठाहियो आहे इस्लामी हुकूमत क़ाइमु कई आहे हाणे इस्लामी हुकूमत जो जेको सरबराह मुल्क जो हुक्मरान आहे उनखे पाड़ेसरी यहूदी मुल्कनि सां इतिहाद करणो थो पए कुझु शयूं ख़रीदो फ़रोख़्त ॾेतियूं लेतियूं कारोबार करणा था पवनि ऐं कुझु मुआहिदा कुझु न कुझु सचायूं हिक ॿिए सां हमदर्दियूं रखणियूं थियूं पवनि जंहिंजे करे इहो कारोबार हलंदो जंहिंजे करे पाड़ेसरी मुल्कनि सां ताउन में रहिबो त जंगियूं थियूं थियनि इख़्तिलाफ़ था थियनि या कॾहिं ॾुकर थो अचे कॾहिं बरसातूं थियूं पवनि कॾहिं वरी अल्लाह ताला जे तरफ़ खां आज़माइश थी अचे त पोइ उन वक़्तु मुल्क जो कोई मुआविन त हुजे अहिड़े तरह सां हुन सां तालुक़ु रखणो थो पवे सुवालु पैदा थियो त साईं अल्लाह ताला जो फरमायो आहे त यहूदनि नसराननि सां दोस्ती न रखो पोइ इक़्तिसादी तालुक़ात रखी सघजनि था या न इहो सम्झण जे लाइ सुवालु पैदा थियो या पाड़े में यहूदी नसरानी रहनि था असां हुन सां दोस्ती न पर इहो आहे त कॾहिं कॾहिं हुननि जो को माण्हू मरे थो त पोइ हुन सां हमदर्दीअ ख़ातिर तॾहिं ते वञिणो थो पए उन्हनि जे बख़्शिश जी दुआ खणी कोन घुरंदा आहियूं पर तॾहिं ते वञिणो थो पए या हू असां वटि बि अचनि था या ईअं कॾहिं हिक ॿिए सां स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीअ ताईं पढ़िया आहियूं या कारोबार बाज़ार में दुकान सां घर सां गॾु ठहियो पियो आहे पोइ ईअं कॾहिं हिक ॿिए सां गॾिजी वेही कचहरी थी वञे या हिक ॿिए खे चांहि पाणी खाराए था वञूं ऐं हिक ॿिए सां दुआ सलाम रहे थो पोइ जे हू ज़िद्दियत कंदा आहिनि त छॾींदा असां बि कोन आहियूं न जे असां वरी कंदा आहियूं अरडाई त घटि हो बि कोन कंदा आहिनि असां सां मज़हबी तौर ते न सही पर चूंकि पाड़ेसरी तौर ते कुझु न कुझु तालुकात उन्हनि सां रहनि था दिली तौर ते न सही पर मथा चढ़ा बि करणा पवनि था छो त पाड़े में रहणो आहे साईं इहे कम करे सघजनि था या न उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया उन्हनि सां गहरी दिली दोस्ती न रखो दिली दोस्त ऐं दिली दोस्त हुनखे चइबो आहे जेको हर ॾुख सुख जो साथी हुजे हर ॾुख सुख जो साथी हुजे हर घड़ी हर मुश्किल हर ख़ुशी उन सां शेयर करे सघिजे उन सां ॻाल्हि करे सघिजे ऐं हर परेशानी में उन सां मशवरो करे सघिजे ऐं उन वटां रहनुमाई बहितर नमूने सां मिली सघे
ऐं पाण बि हू ॻाल्हि करे एतमाद रखंदड़ हुजे ऐं वरी असांजे ॻाल्हि जो भरम बि रखंदड़ हुजे। राज़ तौर ते का अहिड़ी ॻाल्हि घर जी, का अहिड़ी ॻाल्हि पंहिंजे राज़ जी ज़ाती कारोबार कंहिं ज़ाती अहिड़े मामले जी जेका कंहिं ॿिए खे नथी ॿुधाए सघिजे ऐं हिन खे ॿुधाइजे त उहो राज़ रखी सघे, अहिड़े क़िस्म जी दोस्ती अलाह ताला फरमाए थो यहूदनि सां न रखो। बाक़ी पाड़ेसरी तालुकात, मसलियत, इस्लाम मसलियत हिकिड़ी आहे, उहा मसलियत ख़ातिर तव्हां पंहिंजो दरगुज़र करे ऐं तालुकात हलाए सघो था। ऐं उहो बि अहले इस्लाम मुस्लमाननि जो इस्लामी हुकूमत जो जेको सरबराह हुजे या वक़्त जा जेके जयद उलमा इकराम हूंदा, उहे उहो रस्तो कढी ॾींदा त बाबा हिन दौर में माण्हुनि सां अहिड़े क़िस्म जो तालुक़ रखी सघिजे थो। जेके यहूदी नसरानी आहिनि या जेके गैर मुस्लमान, हुननि सां रिश्ता कोन कबा, उन्हनि खे पंहिंजे बिरादरीअ भत बोड़ में हरूभरू शरीक कोन कबो। बाक़ी पाड़ेसरी आहिनि, खिली ॻाल्हाइबो, हिक ॿिए सां हथ मिलाइबो ऐं हिक ॿिए सां ताउन तौर ते हू जेकॾहिं बीमार थियो आहे त ॿ रुपया ताउन जा ग़रीब आहे ॾेई सघजनि था हुनखे, को सदको ख़ैरात कोन हूंदा, ईअं ताउन हिकिड़ो। या असांखे मुस्लमाननि खे को यहूदी नसरानी अचे करे के ॿ रुपया ताउन में ॾेई थो वञे कंहिं मुश्किल घड़ीअ में त वठिबा ऐं उनखे जेकॾहिं का तकलीफ़ पहुती आहे त उनखे तकलीफ़ दूर करण में हुनजी मदद कबी। अहिड़ा तालुकात रखी सघजनि था जेके उख़ुवत जे बुनियाद ते हुजनि, जेके हमदर्दीअ जे बुनियाद ते हुजनि, जंहिंमां मुस्लमाननि जी नफ़रत महसूस न थिए, मुस्लमाननि जी उख़ुवत, मुस्लमाननि जो भाईचारो, मुस्लमाननि जो अख़लाक महसूस थिए, उहे तालुकात रखी सघजनि था। पर दिली दोस्तियूं न, घरू रिश्तेदारियूं न, जो मुस्लमान पंहिंजे इस्लाम जो सभु हाल वाल उन्हनि खे ॿुधाए, पोइ हू वरी अंदर में घुंडरू रखियूं वेठा हुजनि, पोइ उन बुनियाद ते हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी हो पंहिंजो बंदोबस्तु करे हिकु ॾींहुं हिनखे फेराए विझनि। गहरी दोस्ती रखबी आहे त आस्ते आस्ते माण्हू पंहिंजे दोस्त जहिड़ो थी वेंदो आहे, या अॻिलो दोस्त मूं जहिड़ो थी वेंदो या मां हुन जहिड़ो थी पवंदुमि। दोस्ती हलंदी तॾहिं आहे, ॿ मुख़्तलिफ़ तबियतूं आहिनि, इहे दोस्त थी करे तॾहिं हलंदा जॾहिं हिकिड़ो ॿिए जो ताबियो थींदो हर हाल में। ॿई पंहिंजे पंहिंजे तबियत ते हूंदा त न हलंदा, पोइ मजबूरन तेसि ताईं गॾु हलंदा जेसि ताईं हुननि जो पाण में मतिलबु हूंदो, कमु हूंदो, कमु निकितो पोइ चवंदा बसि हल बाबा छॾ। जे दोस्ती हलाइणी आहे त हिकिड़े खे ॿिए जे तबियत जे ताबियो थियणो पवंदो, दोस्ती हलंदी तॾहिं आहे। आरज़ी तौर ते मां खणी हीअं चवां त हिकिड़ो उन्हनि मां पंहिंजो पाण खे ॼाणी वाणी बेवकूफ़ बणाईंदो, जो अॻिलो हिनखे सादो या बेवकूफ़ सम्झे, तॾहिं इहो तालुक़ु हलंदो बसि। पर जे हिन बि चयो त मां वधीक आहियां, हो चयो मां वधीक आहियां, त हिकिड़ो ॾींहुं कोन हलंदा, तालुकात रहंदा ई तॾहिं। अल्लाह तबारक व तआला इहे शयूं सेखारियूं आहिनि त अहिड़ियूं गहरियूं दोस्तियूं ऐं तालुक़ दिली मुहबत वारा इहे न रखो हिन सां। बाक़ी वक़्त जे ज़रूरत जे बुनियाद ते कारोबार, ॾेती लेती, ख़रीदो फ़रोख़्त, दुकान तां का शइ वठणु, असां खां हू वठी वञनि, अहिड़ियूं शयूं करे सघजनि थियूं हिक ॿिए सां। पोइ आरियतनि का शइ खणी वियो, वरी वापसि ॾेई वियो, गाॾी, मोटरसाइकिल, ॾाठो, पोती, कहिड़ियूं शयूं वठी वियो वरी ॾेई वियो, अहिड़ियूं शयूं थी सघनि थियूं। इहे उख़ुवत में शुमार आहिनि, इहे अख़लाक में शुमार आहिनि, इहे करे सघजनि थियूं। बाक़ी दिली तालुकात न। अल्लाह तबारक व तआला इहे सभु ॻाल्हियूं हिन बुनियाद ते कयूं आहिनि त जेकॾहिं तव्हां उन्हनि सां गहरा थींदव त यादि रखो, हू निभागा आहिनि, उथंदे खां ई अबे ॾाॾे खां वठी ज़िद्दी आहिनि, दीन जा मुखालिफ़ आहिनि, उहे तव्हांजे दीन ते कोन ईंदा। तव्हां मुस्लमान सादा न उन्हनि जहिड़ा थी वञो, तव्हां पंहिंजो दीन इस्लाम बचायो, उन्हनि सां गहरा न थियो। गहरा थींदव त आस्ते आस्ते हाली तव्हां चवंदो त मथां चढ़ायूं, पोइ आस्ते आस्ते दिली दोस्ती तालुक़ थी पवंदो, पोइ आस्ते आस्ते उन्हनि जा थी पवंदो, पोइ आस्ते आस्ते रिश्ता ॾेतूं लेतूं करे पोइ तव्हांजो ईमान ई ख़तमु थी वेंदो। त अल्लाह तबारक व तआला असांजे ईमान जी हिफ़ाज़त जे लाइ एॾो वॾो ज़बरदस्त फ़ैसिलो करे असांखे अंदरूनी मामिलो वाज़े करे ॿुधायो, जंहिंमां मुस्लमाननि जी हिकिड़ी वॾी तालीम रखियलु आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे तव्हां असांखे हिन ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल